तमामु घणो ॻायो पिया ऐं हीअ जेके सिंध जी सूफ़ी जेके दरगाह आहिनि सैयद अहमद शाह जो जेको आहे 26 मुबारक तव्हां अॼु हिते आया आहियो तव्हां छा महसूसु था कयो? बिल्कुलु जीअं त तव्हां ख़बर आहे असांजी जेका सिंध धरती आहे उहा सूफ़ियुनि जी धरती आहे ऐं सूफ़ी जेके बुज़ुर्ग शाइर हुया उन्हनि सदाईं अमुन जो पैगाम ॾिनो आहे, प्यार मोहबत जो पैगाम ॾिनो आहे, भाईचारीअ जो पैगाम ॾिनो आहे। त सच पुछो अहिड़नि सूफ़ी दरगाहुनि ते जॾहिं असीं परफॉर्म कंदा आहियूं त दिलि खे इलाही सुकून मिलंदो आहे, इलाही राहत मिलंदी आहे। त बसि दिलि मां इहा ई दुआ निकिरंदी आहे त शा अहिड़ा मोहबत जा मेला सदाईं क़ाइमु ऐं दाइमु हुजनि। मैडम अॼुकल्ह जेके नौजवान आहिनि घणे में घणो सूफ़ीइज़म खे पसंदि था कनि या अॼुकल्ह जेकी हीअ हले पई शइ इन खे घणो था पसंदि कनि? बिल्कुलु काफ़ी अहिड़ा असांजा नौजवान आहिनि जेके सूफ़ीइज़म खे इलाही लाइक कनि था ऐं इलाही पसंदि कनि था। बाक़ी हाणे दौरु आहे, ज़मानो आहे, ज़माने सां गॾु तव्हां ख़बर आहे जहिड़ो दौरु जंहिंजी जहिड़ी सोच जेको जहिड़ो ॿुधणु चाहींदो आहे त उहो उन हिसाब सां ॿुधंदो